न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं त मिठी वेझो ॻोठ बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि ॿ ॼणा फौत थी विया आहिनि। ज़हरीलो खाधो खाइण सबबि गुलनाज़ सूमरो ऐं 7 सालनि जी ॿारड़ी सोना फौत थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है अवां खे ॾींदालू त मिठी जे ॻोठ बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 2 ॼणा फौत थी विया आहिनि। ज़हरीलो खाधो खाइण सबबि गुलनाज़ सूमरो ऐं 7 सालनि जी ॿारड़ी सोना फौत थी वई आहे। ज़हरीलो खाधो खाइण सबबि 6 मरीज़नि जो सिविल अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। अवां खे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे त मिठी जे ॻोठ बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 2 ॼणा फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर एजाज़ बजीर खां। जी एजाज़। जी बिल्कुल थरपारकर जिले में ही अफ़सोसनाक वाक़िओ जेको आहे उहो पेश आयो आहे। कल्लोई तालुके जे ॻोठ बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिक ई खानदान जा जेके 7 ॼणनि जा जेके हुआ उहे अस्पताल में दाख़िल कयो वियो। मिठी सिविल अस्पताल में उतां नाज़ुक हालत हुजण जे करे 2 ॼणनि खे हिकु औरत गुलाम सूमरो ऐं 7 सालनि जी ॿारड़ी सोना भी अब्दुर्रहीम सूमरो उनखे हैदराबाद अस्पताल मानियो वियो। जेके रस्ते में ही उन्होंने दम धणी हवाले करे छॾियो आहे। तंहिंजे करे 2 ॼणा इहे हिकु औरत ऐं ॿारड़ी जेके आहिनि उहे ज़हरीलो खाधो खाइण सां फौत थी विया आहिनि ऐं 6 ॼणनि खे वधीक 6 ॼणा जेके उन खानदान जा उन्हनि खे रेफर कयो वियो आहे हैदराबाद अस्पताल। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त उन्हनि जी बि हालत जेका आहे उहा घंटी जॾहिं ॿुधाई वञे थी। उन ज़हरीले खाधे खां पोइ जेको ख़ासि तौर ते ॻोठ बचल सूमरो जेको आहे उते वधीक 20 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे ज़हरीले खाधे जो शिकार बणिया आहिनि। तंहिंजे करे उते बि हालत इंतई जेका ज़ाब्ते खां ॿाहिरि आहे। तंहिंजे करे उन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन ॻोठाणनि चयो त सिहत खाते पारां हिकु टीम मानी वञे जेका हिते पहुची उन्हनि जेके मरीज़ उन्हनि जो इलाज करे। पर हीउ ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिकु औरत ऐं हिकु ॿारड़ी जेके फौत थी विया आहिनि। इंतई ही अफ़सोसनाक वाक़िओ हिकु ई घर में ॿ लाश अचण जे करे घरनि में कहिड़ा मसइला आहे ऐं सूरत हाल जेका आहे उहा इंतई ज़ाब्ते में न आहे ऐं जेके बेहोश थियल मरीज़ जेके आहिनि उनखे हैदराबाद अस्पताल मानियो वियो आहे। जी ठीक है एजाज़, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।